ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयासीं। मलीर मां सैयद सलेमान शाह जी रिपोर्ट मुजिब साबू हीरो ॻोठ वासी पोरेत ख़ानदान तरफ़ां 72 माण्हुनि जी मुबैना ज़ुल्म ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश कूड़नि केसनि में फासण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन ख़ुदा बख़्श अली असगर ऐं ॿियनि चयो त मुंहिंजे अबाणी ज़मीन ऐं घर ऐं सदियुनि खां आबाद आहिनि, वटनि मिल्कियत जा दस्तावेज़ काग़ज़ मौजूदु आहिनि। तंहिं हूंदे बि 72 पुनू शानवाज़ रफ़ीक ऐं ॿिया संदसि मिल्कियत ते कब्ज़ो करण ऐं मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे रहिया आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त 72 हथियारबंदनि माण्हुनि सां गॾिजी संदसि घर ते हमिलो कयो, औरतुनि ऐं बुज़ुर्गनि खे तशदुद कयो ऐं धमकियूं ॾिनियूं विया हला। मुज़ाहिरनि मूजिबि जॾहिं हिन मज़म्मत कई त संदसि ख़िलाफ़ बन क़ासिम थाणे ते कूड़ो केस दाख़िल कराया विया, जिन में संदसि 90 वरनि जो बीमार वालिदा खे बि नामज़द कयो वियो आहे, जेको अमल इंसानियत जी तौहीन ऐं कानून जी खुली भंजकड़ी आहे। मुज़ाहिरनि जो चवणु हो त हू ग़रीब पोरियत माण्हू आहिनि ऐं रोज़ानो मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदा आहिनि, पर 72 माण्हू संदसि जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिन जो चवणु हो त हे असांखे अबाणी ज़मीन छॾण ते मजबूर करे रहिया आहिनि त पुलिस वटि बार बार दांह खणी विया आहियूं, पर असारस कार्रवाई न थी। एहतिजाज कंदड़ सिंध हुकूमत, IG सिंधु, DIG ओभर, SSP मलीर ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तरनि खां मुतालबो वठी शफ़ाफ़ इंक्वायरी करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं कूड़ो केस ख़तमु कयो वञे। मुबैना तौरु मुलवस 72 माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।